नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हांखां हिकु सवाल पुछिणो आहे। हाँ त भक्ति में ॿ अखर यूज़ थींदा आहिनि, हाँ त्रिलोकीनाथ ऐं त्रिकालदर्शी। हाँ त इन्हनि जो छा मतिलबु आहे? हाँ इस त्रिलोकीनाथ ये नाम से ही पता तो लगे ना। त्रि अर्थात ट्री, लोक अर्थात ट्रे लोक, रहण जी जगह है ना। त हिन ट्रे लोक कहिड़ा आहिनि? हिकु त इहा धरती, पंहिंजो इहो स्थूल लोक, हिन खां पोइ मथे हूंदो आहे सूक्ष्म लोक, जिते लाइट जे शरीर वारा आत्मा ई हूंदा आहिनि। भई हिते त आत्मा 5 तत्व जो शरीर वठिजी त हिनखे स्थूल लोक चइबो आहे। हिन खां मथे हूंदो आहे सूक्ष्म लोक, जिते आत्मा जो लाइट जो शरीर हूंदो आहे, जेके फरिश्ता चईंदा आहियूं पाण। हुन खां मथे हूंदो आहे निराकारी लोक, जिते आत्मा निराकार रूप में रहंदी आहे। त इहे टे स्थान आहिनि, निराकारी लोक, सूक्ष्म लोक और स्थूल लोक। त्रिलोकीनाथ अर्थात जेका हिन टिनी लोकनि ते रहण वारा आहिनि। भई परमात्मा त सिर्फ़ निराकारी लोक में रहंदो आहे न, हुनखे त पंहिंजो शरीर अथसि न, हू त सदैव निराकारी लोक में रहंदो आहे। लेकिन पाण आत्माऊं जो आहियूं, उहो जॾहिं परमात्मा हेठि धरती ते ईंदा आहिनि त पाण खे इहे ज्ञान ॾींदा आहिनि कि तव्हां पंहिंजे पाण खे थोरे समय जे लाइ कर्म करे करे पोइ थोरे समय जे लाइ एकांत में पंहिंजे शरीर खां डिटैच, मतिलबु हीअं सोचो कि मां आत्मा पंहिंजे शरीर खां हाणे कार्य करे हाणे हिते वेठी आहियां। हिन खां मथे जेको लाइट जो शरीर वारो फरिश्तनि वारो लोक थींदो आहे न, उन में पाण परमात्मा सां गॾु वेही सघंदा आहियूं। जीअं चईंदा आहिनि न, सूक्ष्म लोक में ब्रह्मा विष्णु शंकर हूंदा आहिनि। त उहो हुते कोई देवता शारीरिक रूप में न हूंदा आहिनि, हुते लाइट जे शरीर में। त मतिलबु हाणे पाण परमात्मा जा मददगार ठहिया आहियूं, त जॾहिं बि पाण खे समय मिले त पाण कमु करे थोरी देरि शांति में वञ और निराकार परमात्मा खे यादि कंदासीं त पाण खे बि परमात्मा हुन लोक जो वासी ठाहे करे पंहिंजो मददगार ठाहे सघंदो। ऐं हुन खां मथे निराकारी लोक में त पाण कॾहिं हलंदासीं? जॾहिं हीअ सृष्टि नर्क खां ख़तमु थी वेंदी, पोइ जॾहिं स्वर्ग अचिणो हूंदो न, भई सेकेंड जो कमु हूंदो, छो जी सृष्टि ते त जीवन रुकंदो न आहे। त हिकु सेकेंड में पंहिंजे पाण सभी पुराणो शरीर छॾे करे मथे पंहिंजे निराकार लोक में वेंदासीं। पोइ जेके जेके सत्युग में अचिणो हूंदो उहो अची वेंदो। त इहे जेको त्रिलोकीनाथ चईंदा आहियूं त टिनी लोकनि में रहण वारी आत्मा। त हाणे जो समय ई आहे जॾहिं परमात्मा हेठि धरती ते ईंदा आहिनि त पाण सभिनि आत्माउनि खे जागृति ॾींदा आहिनि कि तव्हां 3 लोक जा वासी आहियो। हाणे जे समय में पाण 3 लोक जा वासी ठही सघंदा आहियूं। अर्थात हाणे पाण पंहिंजे पाण खे शांत में विहारे करे फरिश्तनि जी दुनिया में बि वञी सघंदा आहियूं ऐं निराकारी दुनिया में बि वञी सघंदा आहियूं बुद्धि सां। हाँ, शरीर त पंहिंजो हिते ई रहंदो न, लेकिन पाण जीअं ई हाणे परमात्मा खे यादि कंदासीं त पाण लाइट जे शरीर सां सूक्ष्म वतन सूक्ष्म लोक में बि वञी सघंदा आहियूं ऐं हुन खां मथे निराकारी लोक में बि वञी सघंदा आहियूं। त इहो थियो त्रिलोकीनाथ। ऐं त्रिकालदर्शी अर्थात टे कालनि खे ॼाणण वारी आत्मा खे चइबो आहे त्रिकालदर्शी। त इहे संगम युग ते ई परमात्मा पाण खे पूरी सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान ॾींदो आहे। हाणे पाण आत्माउनि खे काल मतलब समय। छा? काल मतलब समय। हाँ समय त्रिकाल, हाँ समय थींदो। त मतिलबु हाणे पाण आत्माउनि खे इहो बि पतो आहे कि आदि समय में हिन सृष्टि में सतयुग हुयो, मध्य समय में पोइ द्वापर युग आयो, हाणे कलयुग जो अंत आहे। कलयुग जे अंत और सतयुग जे आदि में पाण वेठा आहियूं।
जी त हिन टिनी कालनि, हिन टिनी समय अर्थात हिन सृष्टि ते समय जो चक्कर कीअं चक्कर काटे, समय चक्कर काटदो आहे न, भई माण्हू चवंदा आहिनि न सभिनि जो समय ईंदो आहे, त हीअं ई हिन सृष्टि ते बि पहिरियों सतयुग जो समय हुयो, पोइ त्रेता, पोइ द्वापर, पोइ कलयुग। त हिनखे पाण टे समय में बांटियो आहे। आदि अर्थात सतयुग, मध्य अर्थात द्वापर युग ऐं अंत अर्थात कलयुग। त हाणे जे समय जॾहिं परमात्मा धरती ते ईंदा आहिनि त आत्माउनि खे जागृति ॾींदा आहिनि कि तव्हां पहिरियों स्वर्ग में हुयो, पोइ तव्हांजो मध्य द्वापर युग, हाणे तव्हांजो अंत अथव, कलयुग जे अंत में आया आहियो तव्हां, हाणे वापसि खां तव्हांखे सतयुग में वञिणो अथव। त टिनी कालनि जी जेको ज्ञान हूंदो आहे उहो हाणे ई आत्मा खे हूंदो आहे। भई सतयुग में अगरि पाण खे पतो लॻे कि हाणे सतयुग त्रेता खां पोइ वरी द्वापर कलयुग में पाण खे दुख भोगणो आहे, त उहो सुख त भोगे न सघंदासीं न। भई कंहिंखे पतो लॻे हाणे मां घुमण थो वञा, घुमण खां पोइ मूंसां गॾु अहिड़ो घाटो थियण वारो आहे, मूंसां माण्हू ईअं करण वारा आहिनि, त उहो घुमी सघंदो? घुमण जी ख़ुशी निकिरी वेंदी। हा, त ईअं सतयुग में बि पाण खे ज्ञान न हूंदो आहे भई हिन सृष्टि में अॻियां छा थियण वारो। द्वापर युग में भी पाण खे एतिरो ज्ञान न हूंदो आहे कि पहिरियों असां कीअं हुयासीं, छो जो आत्मा भुलिजदी रहंदी आहे न। त द्वापर युग में भी अगरि आत्मा खे यादि हुजे कि पहिरियों मां ईअं कयो, त हुनखे उहो रही न सघंदी, भई हाणे त मूंखे वापसि हुते वञिणो आहे। लेकिन थी न सघंदो आहे, जेसि ताईं पूरो चक्कर न काटो त वापसि वञी न सघंदा आहियूं। त टिनी कालनि जो ज्ञान पाण खे हाणे संगम युग ते मिलंदो आहे। त पाण हाणे केरु आहियूं? त्रिकालदर्शी आहियूं। त हाणे जीअं जीअं आत्मा खे परमात्मा जो ज्ञान मिलियो आहे, उहो सम्झी वियूं आहिनि कि बरोबर सतयुग त्रेता द्वापर कलयुग में सृष्टि ईअं चक्कर काटदी आहे, ऐं असांजो घर मथे आहे जी, ऐं हुन खां मथे निराकारी लोक, पोइ सूक्ष्म लोक ऐं इहे स्थूल लोक आहिनि। हिन टिनी लोकनि जो ज्ञान, हिन टिनी कालनि जो, हिन आदि सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान जीअं आत्मा खे हूंदो आहे, उन ई आत्मा खे छा चईंदा आहियूं? त्रिकालदर्शी ऐं त्रिलोकीनाथ। ऐं इहे सभु ज्ञान ॾियण वारो त स्वयं परमात्मा आहे सही, उनखे सभु कुझु ज्ञान अथसि। त इन करे भक्ति मार्ग में उनखे माण्हू चईंदा आहिनि तूं त्रिकालदर्शी आहीं, त्रिलोकीनाथ आहीं, तूं वटि सभु ज्ञान थी। हाणे उहो ई पाण खे अची करे ज्ञान ॿुधाए करे पाण खे बि पाण जहिड़ो थो ठाहे। ठीकु आहे? जी, हा, जी दीदी, थैंक यू। थैंक यू।